घोटकी ज़िले में अमन-अमान जी सूरत-हाल खे बहितर करण ऐं ॾोहारियुनि जी वधंदड़ सरगर्मियुनि खे रोकण लाइ पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी हिकु वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ऑपरेशन ख़ासि तौर ते आंदर सिंधराणी जी कच्ची ऐं वस्ती इनायत शाह जे इलाइक़े में जारी आहे, जिते ॾोहारी मुख़्तलिफ़ ॾोहनि में मलूस हुजण जा इतला आहिनि। ऑपरेशन जी अॻुवाणी एसएसपी घोटकी समीला सुमरो ऐं रेंजर्स जो विंग कमांडर करे रहिया आहिनि, जॾहिं त कार्रवाई में ड्रोन कैमराउनि, एपीसी चेन बख़्तरबंद गाॾियुनि ऐं वॾी पुलिस नफ़री खे शामिल कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान कच्ची तरफ़ ईंदड़ वेंदड़ सभई रस्ता सील कया विया आहिनि त जीअं ॾोहारियुनि जी फरार थियण जा सभई रस्ता बंदि कया पिया वञनि। पुलिस ज़रिए जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान सिंधराणी गैंग जी महफ़ूज़ पनाहगाहनि ख़ासि तौर ते चवण ब्लॉक तरफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री रवानो थी चुकी आहे, जिते ॾोहारी जी मौजूदगी जा इतला आहिनि। कार्रवाई दौरान केतिराई मशकूक माण्हू हिरासत में वरिता विया आहिनि, जिन खां जांच कई पई वञे। डबल चौका